अस्सलामुअलैकुम दोस्तों, हमारे टाल प्रो व्लॉग अॼु व्लॉग शुरू कंदासीं पंहिंजी नई ऐं दिलचस्प रूटीन सां। अॼु पाण वेंदासीं सीलो और मोरी ऐं उते जा व्यू ॾेखारींदा। सफ़र जी शुरूआत पंजाब मां जुदे पहुतासीं। तव्हां गाॾी जी खुराक मतिलबु पेट्रोल भरायो, उन खां पोइ पहुतासीं सीलो और मोरी। शहबाज मुंहुं लुकाए वियो। उन खां पोइ मेल स्टूडियो जी बुकिंग कईसीं, चांहि पीती, कैमरा घड़ी घड़ी शश आहियां। पोइ मेवे खां मोकिलाए मेवो पोइ बीठो। रस्ते जा ख़ूबसूरत मंज़र जेकी तमामु दिलकश हुआ ऐं तमामु वणंदड़ हुआ। ट्रैफिक मामूल खां घटि हुई। असां पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा रहियासीं, नज़ारा एंजॉय कंदे ठंडी जाइ। मूंसां गॾु मुंहिंजो कज़न वेठो आहे, ॾिसोसि। थोरी एमरजेंसी थी वई, इन करे आया। हिते पंहिंजे व्लॉग खे कयूं था ख़तमु। चैनल खे सब्सक्राइब करो, लाइक कयो, कमेंट कयो, वीडियो खे शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।